ऊंदाही मां कढ़ी, बर्बादी मां कढ़ी, तबाही मां कढ़ी, जहन्नम जे रस्तन मां कढ़ी करे करीम रब उहो रस्तो नसीब कंदो आ जेको नूर वारो रस्तो आ। कहिड़ो रस्तो आ? थोड़ो गौर कजा गोठ प्यारे वारा। अज कुरान करीम पढ़ण जो एतरो मुझे दिल में ख्याल आ जो हिकड़ी आयत न, ब आयतूं न, टे आयतूं न, ये कुरान करीम जो हाफिज पांजे ज़हनन के तैयार रखो। सालन ताईं जिंदगी ते भरोसो ना है। कुरान करीम जो आयतूं प्या पढ़ जो दुनिया की खबर पवे हे त हिकड़ा फकीर चवन था त अली वारिसा। अज कुरान मां थो बुधाए तू त चवी थो त अली असां जो वारिसा, पर मुझो रब तो कुरान में चवे त मां जन्नत जो वारिस भी पांजे महबूब जे गुलामन के बनाए छड़ियो आ। खोले कुरान पढ़नो इंशाअल्लाह ताला। मुझे बेनियाज रब छा फरमायो, अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। अल्लाह वलिया ईमान वारन जो, वालिया ईमान वारन जो, मददगारा ईमान वारन जो, वारिसा ईमान वारन जो। लोगी इते भी रहो इते बरात जो हिस्सो गुजरी विंदो। अल्लाह वालिया कहजो जो ईमान वारन जो, मददगारा अल्लाह कहजो चो, वारिसा मुझो रब कहजो चो, ईमान वारन जो। अचो थोड़ो कुरान करीम दे परी पे फेरो पायो ओ अल्लाह जा सोहना कुरान असा पढ़ियो आ। वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ओ अल्लाह जा सोहना कुरान हर शय तो में मौजूदा, हर शय जो जिक्र तो में मौजूदा। असा गुनहगारन जी रहनुमाई फरमाए बुधा ईमान वारो केरा। अल्लाह जे कुरान बुधायो ईमान वारो ओहो अन नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। ईमान वारो ओवा जनके मुझो सुनो नबी पांजे जानन खां वधीक प्यारो हुंदो आ। ईमान वारो ओवा रब तो फरमाए ईमान वारो ओवा जनके मुझो सुनो नबी पांजे जानन खां वधीक करीब हुंदो आ, अजीज हुंदो आ। एहो रब जे कुरान फरमायो मोटिया मक्के खां फिरी मदीने में ताजदार मदीना जे दरबार ते हलियासी। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह असा गुलामन जी मदद फरमायो। या हबीब अल्लाह असा के बुधायो त ईमान वारे जी निशानी कहिड़िया। मुझे मुस्तफा करीम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो याद रखी छड़ियो तव्हां मां कोई शख्स भी तेस ताईं ईमान वारो नथो थी सके। कोई शख्स भी ला युमिनु अहदुकुम तव्हां मां कोई हिकु शख्स भी तेस ताईं ईमान वारो नथो थी सके। हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही
नास अजमईन। जैसी मां मुस्तफा जे ज़ात खे पंहिंजे औलाद खां वधीक प्यारो नथो रखे, पंहिंजे अबे अम्मा खां वधीक प्यारो नथो रखे। कायनात में जेतिरा भी इंसान आहिनि, जेसिताईं सभिनी खां वधीक मां मुस्तफा खे प्यारो नथो रखे, तेसिताईं ईमान वारो नथो थी सघे। हाणे मुसलमान मां तोखां तो पुछा, मुझे महबूब करीम जी पाक ज़ुबान मां ईमान जी तशरीह ॿुधे, अल्लाह जे क़ुरान मां ईमान जी तशरीह ॿुधे, वरी पंहिंजे झाती पाए पंहिंजे दिल में निहार, वो निहारी दे त दिल अंदरों आवाज़ ॾींदई त इहा उहा ई निशानियां जेका अल्लाह जे कामिल वलियन जे ग़ुलामन में मौजूद आहे। श्योरिटी सां बआवाज़े बुलंद चई सघूं था त जेका अल्लाह जे वलियन जे ग़ुलामन जी जमायत आहे, गुनहगार थी सघनि था, खतादार थी सघनि था, बेकार थी सघनि था, पर बेअदब नथा थी सघनि। याद रखी छड़ियो, गुनहगार हूंदा, खतादार हूंदा, बेकार हूंदा, बेअदब न हूंदा। छो जॾहिं जेके वली जो अदब कनि था, जेके मुर्शिद जे हथ खे चुमनि था, आलिम दीन खे निबड़ी मिलनि था, उन जे हथ खे चुमी ॾेई इज़त कनि था, जेके आलिम जी इज़त कंदा, जेके वली जी इज़त कंदा, ॿुधा उहे सहाबा जी इज़त कंदा या कोन कंदा? जवाब दे, जवाब दे। जेके सहाबा जी इज्जत कंदा, उहे अंबिया जी इज्जत कंदा या कोन कंदा? जेके अंबिया जी इज्जत कंदा, उहे मुझे महबूब मुस्तफा ता जान कुर्बान कंदा या कोन कंदा? कंदा न? त मुबारका तोखे मुझे करीम रब वो सुनो सिलसिलो तोखे अता फरमायो आ, नसीब कयो आ, जो त कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, हीअ बि मुझे रब जी मेहरबानी आ। पर अल्लाह फरमातो मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद। छा अल्लाह फरमायो मई? थोड़ो त ॻाल्हायो। मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद। जेको हिदायत जो तलबगार थींदो आ, जेको हिदायत करीम रब खां घुरंदो आ, मुंहिंजो रब उनखे हिदायत वारो बनाईंदो आ। बुध खोली अज कुरान, मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद। आयत जो इहो सो मुंहिंजा दोस्त पॉजिटिव थ्योरी ॿुधाए रहियो आ त जेको तलब कंदो आ हिदायत जी, ओ मुंहिंजा करीम रब तूं राज़ी थी, तुंहिंजो महबूब राज़ी थे। अल्लाह फरमाए थो फहुवल मुहतद, उहो ई हिदायत वारो थींदो आ। अल्लाह उनखे ई हिदायत ॾींदो आ जेको तलब कंदो आ। अॻियां अल्लाह ताला छा थो फरमाए, वमन युक़लिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा। मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ, जेको हिदायत जो तलबगार हूंदो आ उनखे रब हिदायत अता फरमाईंदो आ। ऐं जेके मुझो करीम रब दुनिया में बर्बाद करण चाहींदो आ, दुनिया में जेके ज़िल्लत जी ज़िंदगी ॾियण मुझो रब तो कुरान में फरमाए चाहींदो आ, वमन युग़लिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा। मुझो रब तो फरमाए उनखे कोई मददगार, उनखे कोई वली नसीब को न कंदो आ। अल्लाह जो कुरान खोले वञी पढ़ मुंहिंजा दोस्त, मोटी हला शुक्र कर रब जो कुरान ॿुधाए रहियो आ। जंहिंखे वलियन जी रब सोहबत नसीब कई आ, यकीनन ओ हिदायत वारो आ। सागी जगह ते मोटी हला, छो त हिकड़े हिकड़े नुक्ते के खोलींदे हिते रात जो हिस्सो खपंदो। अर्ज पे कयूं मुंहिंजा दोस्तो अजीजो, मुझे करीम रब फरमायो अल्लाह वलिया, अल्लाह वालिया, अल्लाह मददगारा, अल्लाह वारसा कहजो जो ईमान वारन जो।
कहजो ईमान वारन जो निशानियों कहिड़ियूं ॿुधव उहे निशानियूं ईमान वारन जो जेके मुझे महबूब मुस्तफा के पंहिंजे जान खां वधीक प्यार कंदा कैसा प्यार कंदा हन ॻाल्हायो हिते छो आया हो भला भत खाइण न भत त हिकिड़ो बहानो आहे बतो त हिकिड़ो बहानो आहे असल ॻाल्हि छा चो असल पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ अचो वेही कयूं गॾिजी ओ सचे सरदार जूं ॻाल्हियूं ओ जुड़ी दुनिया जंहिंजे सदके उन मन छार जूं ॻाल्हियूं छो त पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब खे मौला हुयो अव्वल आयो आखिर उन सरकार जूं ॻाल्हियूं उन यार जो ॻाल्हियूं करण आया हूं छाजे लाइ उन जे यार जूं ॻाल्हियूं था कयूं असां दुनिया जे दस्तूर खे आॾो रखी करे इहो तस्लीम करे वरतो आहे त जंहिंखे राज़ी करणो आहे त उन जे यार जी तारीफ़ करणी आहे असांखे पंहिंजो रब राज़ी करणो आहे कंहिंखे राज़ी करणो आहे जवाब सुणे करीम रब खे राज़ी करणो आहे जॾहिं सुणे रब खे राज़ी करणो आहे उन जे महबूब ते दुरूद ओ सलाम पढ़णो आहे असांजो रब भी राज़ी थींदो त मदीने वारो मीर भी राज़ी थी पवंदो अल्लाह मददगार अल्लाह वालिया अल्लाह वलिया अल्लाह वारिसा कहजो चो ईमान वारन जो कहजो ईमान वारन जो जन जो मुझो करीम रब मददगार जन जो वाली वारिसा मुझो रब छातो फरमाए तो उनन सा मां मदद कीअं कंदो हां युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर सब गर्मी में सब गर्मी में युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर मुझो बेनियाज रब मदद ये कंदो आ जो उन्हनि खे बर्बादन मां कढी करे तबाहन मां कढी करे बेफरमानन जे रस्तन तां कढी करे उन रस्ते ते मुझो रब आणींदो आ जेको रस्तो मुझे करीम रब जे रज़ा वारो होंदो आ उन करीम रब जे रज़ा वारे रस्ते खे मुझे करीम रब कुरान में छा फरमायो इलन नूर छा फरमायो इलन नूर यानी जेको रोशनी वारो रस्तो आ जेको नूर वारो रस्तो आ ओही मुझे करीम रब जे रज़ा वारो रस्तो आ ओ मुझा मौला ओ रस्तो कहिड़ो आ असां त तोसां प्यार जा परवाना असां त तोसां मोहब्बत जा परवाना दिल चवे थी मौला रात ॾींहुं तुंहिंजी हमदो सना कयूं दिल चवे थी मौला रात ॾींहुं तुंहिंजी हमदो सना करे तुझा गीत गायो मौला चो त तोसां प्यार था कयूं मुझो रब फरमाईंदो आ ओ मूंसां प्यार जी दावा करण वारा तू मूंसां प्यार कहिड़ो कंदे तू न मूंखे ॾिसी थो सघी न छुई थो सघी न मुझो आवाज ॿुधी थो सघी मौला अंदर में जो उन्स मौजूद आ रब थो चवे मां रब तोखे ॾस थो ॾियां तू मुझे महबूब सां प्यार कर मां पाण ई तोसां प्यार करे छॾींदुसि पढ़ा कुरान इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब मां अल्लाह जे आशिकन खे चओ
मां अल्लाह जे आशिकन खे चओ जे कदे इन इश्क खे हमेशा पक्को करण चाहियो था त पो थोड़ो पंहिंजो रुख मटायो अर्श दे निहारण जे बजाय थोड़ो फर्श दे अर्श दे निहारण जे बजाय थोड़ो फर्श दे निहारियो छो त अर्श भी एक हकीकत फर्श भी एक हकीकत पर अर्श जी हकीकत तवां खां मख्फी आ फर्श जी हकीकत तवां जे साम्हूं आ उन फर्श वारी हकीकत के कबूल कंदे फर्श ते रहण वारे फर्श ते रहण वारे मुझे महबूब मुस्तफा सा प्यार कयो मां रब थी वायदो तो कया युहिब्बुकुमुल्लाह तवां मुझे महबूब सा प्यार कयो मां रब थी वायदो तो कया मां तवां सा प्यार कंदुसे न रुगी प्यार कंदुस वयगफिर लकुम तवां के माफ भी करे छदीदुस यानी तवां सा प्यार भी कंदुस तवां जो बेड़ो पार भी करे छदीदुस मुझे रब जा फरमायो युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर त नूर चाहे जो ज़ाते मुस्तफा है गाला गाला नूर चाहे नूर चाहे अच कुरान खां पुछ ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब तो पंहिंजे पाक कुरान में फरमायो मां मददगार आहियां मोमिनन जो वाली आहियां मोमिनन जो वारिस आहियां मोमिनन जो मदद भी उन्हनि ईमान वारनि जी कंदो हां उन्हनि खे ज़ुल्मनि मां तबाही बर्बादी मां कढंदो हां नूर वारे पासे वठी वेंदो हां ओ मुझा मौला ओ मुझा मौला ओहे बर्बादी वारन रस्तन मां निकरण जेला नूर वारो रस्तो कहिड़ो आ मुझे रब फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना मुझे बेनियाज रब फरमायो हो नूर वारो रस्तो मुझे महबूब मुस्तफा जी ज़ाता ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब भला कहिड़ियूं ॻाल्हियूं हर जवाब कुरान मां वायदो कयो थम न हर जवाब कुरान मां ओ मुझा सुहिणा करीम रब भला कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजे महबूब जूं अमल वारियूं वठूं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पोइते थियूं मुंहिंजो रब चवे थो खबरदार थी जा इहो अख्तियार मां रब पंहिंजे यार खे ॾेई छॾियो आ असां अर्ज़ कहिड़ो कयो मौला नूर त तुंहिंजो पिरी आ रस्तो त उन जो वठो हुकुम कई त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना लेकिन मुंहिंजा मौला केतिरो हद त मुक़रर कर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे वठूं कहिड़ियुनि खे छॾियूं मुंहिंजे रब चयो त इहो अख्तियार मां कंहिंखे ॾिनो आ थोड़ो त ॻाल्हि इहो अख्तियार पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियो आ कीअं ॾिनो आ इते बि रब जो क़ुरान पढ़ंदुमि मुंहिंजे करीम रब फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू मुझे बेनियाज़ रब फरमायो जेकी कुछ मुझो महबूब ॾींदो वञे व बिस्मिल्लाह करे वठंदा वञो जेकी कुछ वमा आताकुमुर रसूल जेको कुछ मुझो रसूल अता करे यानी रब तो चवे पैदा कंदड़ मां वडींदड़ मुझो महबूब मुस्तफा जेकी कुछ मुझो महबूब ॾींदो वञे वठंदा वञो वमा नहाकुम अन्हु फंतहू मां पंहिंजे महबूब खे अख्तियार ॾेई छॾियो आ मुझो महबूब जंहिं ॻाल्हि खां रोकेव उते जो उते रुकिजी वञो न त मां अल्लाह जो कुर्ब हासिल करे कोन सघंदो
यानी मुझो रब जन जी मदद फरमाइंदो आ, जन जो वाली वारिस मुझो रब होंदो आ, उन्हनि खे केॾांहुं कढंदो आ जो दुश्मननि जे दरनि खां कढी पंहिंजे महबूब मुस्तफा जे दर ते मुझो रब पहुचाए छॾींदो। काथे पहुचाइंदो आ? गला गला काथे पहुचाइंदो आ? पंहिंजे महबूब इलन नूर दरे मुस्तफा ते मुझो रब पहुचाइंदो आ। छो त मुझो रब चतो मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद, जेको हिदायत जो तलबगार होंदो आ हिदायत उन खे मिलंदी आ। हिदायत कंहिंखे मिलंदी आ? जेको दरे मुस्तफा ते ईंदो आ। हिदायत कंहिंखे मिलंदी आ? हिकिड़े मिंट ला मोट सुहिणे सैयदना अबू बकर सिद्दीक़ चओ रज़ियल्लाहु ताला अन्हु, ओ अबू बकर जीव पुछण वारा दे ख़बर रब सां वधीक प्यार थो करी या महबूब मुस्तफा सां? सवाल करण वारे सवाल कयो आ, कंहिंखां सवाल कयो आ? सोने अबू बकर सिद्दीक़ खां सवाल कयो आ। मुझे दिल पर अबू बकर सिद्दीक़ जो जवाब ॿुध, जे मां प्यार वधीक महबूब मुस्तफा सां थो कयां। जे तोखे पैदा कंहिं कयो आ? चे मुझे अल्लाह। जे तोखे इज्जत कंहिं ॾिनी आ? मुझे अल्लाह। तुंहिंजे ज़िंदगी मौत जो मालिक केरु आ? चे मुझो अल्लाह। जे जॾहिं सभु कुझु तुंहिंजो ख़ालिक बि अल्लाह, मालिक बि अल्लाह, ज़िंदगी मौत ॾियण वारो बि अल्लाह, पोइ प्यार उन सां वधीक छो नथो करी? जे सभु कुझु करण वारो ॾियण वारो त मुझो अल्लाह आ, पर उन अल्लाह जी सुञाणप किथां मिली आ? दरे मुस्तफा ता मिलिया। सोने अबू बकर सिद्दीक़ फरमायो मां अबू बकर पहिरीं भी हुयुसि, मुझो रब उन खां भी अॻु मौजूद हुयो, लेकिन तेसी कोन पे उन यार खे सुञातुम जेसी दरे मुस्तफा जी गुलामी नसीब न थी। मां पंहिंजे रब खे तॾहिं सुञातो आ जॾहिं दरे मुस्तफा जी गुलामी मूंखे रब ता फरमाई आ। इन करे मां पंहिंजे महबूब मदीने जे मीर सां प्यार थो कयां। उन महबूब जे करे मुझो रब मूं सां प्यार करे रहियो आ। पो दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भलो सौदो पे तो करी, खुदा तो जाने भलो सौदो पे तो करी। आधी रात जो टाइम यार पखी भी निंड में, चीता भी निंड में, वो इंसान जला मलाइक चौन मैं युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा, मौला है फसादिया ए फलाइया। अज मुझो रब तो ते नाज करे रहियो आ। ओ फरिश्तो तहां पे चयो मौला फलाइया फसादिया। ओदे प्यारे गोठ में निहारियो त कीअं मुझे दिलबर ते दुरूद जूं लोलियूं ॻई रही। मुबारका तोखे ओ प्यारे गोठ जे रहण वारा। अज मुझो रब भी तो ते नाज करे रहियो आ, मदीने जो घोट भी तो ते नाज करे रहियो आ। फरिश्ता तुझे दुआ में गॾिजी आमीन चई रहिया आहिनि। ॿियो छा खपे? खुदा भी राज़ी हुजे, महबूब मुस्तफा भी राज़ी हुजे, ॿियो छा खपे दोस्त? थोड़ो अॻिते वधण खां पहिरीं इते ई बीहंदुसि, भले अधु आयत ते ई पूरो टाइम थी वञे, 12 थी वञनि, परवाह न आहे, पर ॻाल्हि छंडे छंडे पूरी करे पोइ अॻिते वधबो। ईअं ठीकु आहे न? पोइ भले ॻाल्हि हिकिड़ी ई छो न थिए, पर ॻाल्हि छंडे कबी। अज़ीज़ाने मन अर्ज़ पे कयूं अल्लाह जी जेका वली वारी सिफ़त मुझे करीम रब जी ज़ात बाबरकात, उन सिफ़त सां ईमान वारनि खे नवाज़ण लाइ कहिड़ो हुक्म फरमायो त बुराइनि खां रोके भलाईअ जे तरफ़ मोकिलींदो हां। इहा मां अल्लाह जी वली वारी सिफ़त आ। हाणे ज़रा गौर कर, दुनिया जे अंदर छा जे अंदर? दुनिया जे अंदर मुझे करीम रब पंहिंजे इन पाक सिफ़त सां जंहिं भी इंसान खे नवाज़ियो,
गौर सां ॿुधिजां मुझे करीम रब पंहिंजे इन पाक सिफ़त सां जंहिंखे बि नवाज़ियो वा उन नवाज़ियल वलीअ ॾे निहार जेको बि दर ते ईंदो आ न उन खां ज़ात पुछंदो आ न नालो पुछंदो आ न धंधो पुछंदो आ न गुनाह पुछंदो आ चवंदो आ वेह कलब ते आंगुर रखी करे चवंदो आ तू अल्लाह जो ज़िक्र कर मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जी इताअत कर गुनाहन के छड़े दे पंज वक्त नमाज पढ़ ज़िक्र कर मुझे रब तो सा राज़ी थी वींदो ये कंदो आ या ॿियो का तरीक़ो आ इते अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम दिल खोले ॿुधायो अल्लाह जा वलीअ जॾहिं को फ़कीर ईंदो आहे के पहिरीं ॾींदा आहिनि ज़िक्र पहिरीं छा ॾींदा आहिनि ज़िक्र पोइ ॾींदा आहिनि फ़िक्र पहिरीं ॾींदा आहिनि ज़िक्र पोइ ॾींदा आहिनि फ़िक्र फ़िक्र कहिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत जो फ़िक्र अल्लाह जो ज़िक्र कर मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो फ़िक्र कर अल्लाह जे हिन मखलूक में फ़िक्रात कर सोच त मुझे अल्लाह कायनात के कीअं जोड़ियो आहे ऐं कंहिंजे करे जोड़ियो ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जा उहे नेक सालिह बना जन के मुझो करीम रब पंहिंजे सिफ़त ख़ास नवाज़ींदो आ या सिफ़त सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है गाला गाला सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है चवंदो त फ़कीर ज़ाहिद भी फ़कीर आबिद चांडियो भी शाहिद चांडियो भी चवंदो त मुंहिंजा पुट 4 क़ुरान जा हाफ़िज़ थियन मुंहिंजा 5 पुट हाफ़िज़ थियन तव्हां मां बि केतिरनि जूं उम्मीदूं हूंदियूं असांजा पुट हाफ़िज़ थियन ॿुधायो हाफ़िज़ या कंहिंजी सिफ़त आहे गला गला हेठा ॻाल्हायो हाफ़िज़ हाफ़िज़ मना निगहबान कंहिंजी सिफ़त आहे अल्लाह जी सिफ़त आहे मुंहिंजो करीम रब जे सीने जे मथां पंहिंजी निगाहे ख़ास फरमाईंदो आहे उन जे सीने खे पंहिंजे क़ुरान करीम जे साढण जी याद करण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे जॾहिं उहो बांधड़ो पंहिंजे ताक़त सां न जेकॾहिं पंहिंजे ताक़त सां क़ुरान याद करणु हुजे सॼी दुनिया जा माण्हू हाफ़िज़ हुजनि सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे पढ़ंदो सभु को आहे हिकिड़ो शेर यादि अचेयो करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है आती है बहारें गुलशन में आती है बहारें गुलशन में हर फूल मगर कब खुलता है बहार ताईंदो आ तमाम गुलन में पर सभई गुल पंहिंजे मंज़िल ते कोन पहुचंदा आहिनि के कच्चा टुटी पवंदा आहिनि के अध में टुटी पवंदा आहिनि के उते ई बीठे बीठे ॻरी ख़त्म थी वेंदा आहिनि के गुल हूंदा आहिनि जेके तयार थी कंहिंजे हथड़नि में अची वेंदा तमन्ना सब कंहिंजी हूंदी आहे मां क़ुरान करीम जो हाफ़िज़ हुजां मुंहिंजो पुटु हाफ़िज़ हुजे मगर सब कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे जे निगाह दिल ते मुंहिंजे करीम रब जी ख़ासि थींदी आहे उन जे सीने खे मुंहिंजो अल्लाह पंहिंजी ताक़त अता फरमाईंदा जॾहिं अल्लाह जी ताक़त मिलंदी आहे उहो बचड़ो को 80 साल क़ुरान यादि पियो पढ़ंदो आहे को 50 साल जो को 10 सालन जो को 8 सालन जो ॿार जेके अञा गुनाह सवाब जी बि ख़बर न आहे 30 क़ुरान जा यादि पियो ॿुधाए इहा उन जी ताक़त न आहे मुंहिंजे रब जे निगाह जी ताक़त आहे जेते रब्बुल आलमीन पंहिंजी निगाह ख़ास फरमाईंदो आहे उनखे हाफ़िज़ जे पंहिंजे सिफ़त सां मुंहिंजो रब नवाज़ींदो उनखे दुनिया वारा हाफ़िज़ सॾींदा आहिनि छाजे करे जो मुंहिंजे अल्लाह दिल खे पंहिंजे क़ुरान जे हिफ़ाज़त लाइ चूंडे वरितो आहे हाफ़िज़ दुनिया वारा कंहिंखे सॾींदा आहिनि
गालायो जन जे खे मुझो अल्लाह पांजे कुरान करीम जे हिफाजत ला चूंडींदो आ उनखे दुनिया हाफिज सदींदा हन पो वली के चूंडबो दुनिया वारा वली के चवंदा आहिनि जेके मुझो अल्लाह पांजे मखलूक जे रहनुमाई ला चूंडींदो जेके मुझो अल्लाह गला गला जेके मुझो अल्लाह पांजे कजे रहनुमाई ला चूंडींदो आ उनखे दुनिया जो वली सदबो आ ये जी सिफत मुझे रब जी आ ओ रब जहते राजी थींदो आ उनखे पांजा नवाजींदो आ ओ बासी न दे अच्छी टोपी वारा रब जो कुरान बुध अल्लाह फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लीना आमनू अल्लाह भी तव्हां जो वलिया रसूल तव्हां जो वलिया ईमान वारा भी तव्हां जा वलिया केर तो फरमाए मुझो रब तो फरमाए इन सिफत सा बराबरी ना है मुझो कहंदो मां अल्लाह वहदहु ला शरीक लेकिन मां अल्लाह जी सिर्फ युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर मां गुमराही मां नूर जे तरफ मोकलींदो हां जेते मां अल्लाह निगाह खास करे पांजा नवाजी दो हां उन जी ड्यूटी भी इहा कंदो हां जो वो गुमराहन के गुमराही कढी सीधे रास्ते ते पहुंचाईंदो आ अन्या मजीद मुझे महबूब मुस्तफा जो शान वकुंतुम आहा अला शफा हुफरतिम मिनन फअनक़ज़कुम मिनहा मुझे बेनियाज़ रब फरमायो तव्हां जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो काथे गला गला काथे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो फअनक़ज़कुम मिनहा उन महबूब के उन सिफत सा नवाज़े मोकलियुम जे तव्हां के जहन्नम जे किनारे ता छिके जन्नत जे विच में पहुंचाए छडियो वली केरा वरी केरा उन जो रसूल वरी केरा जो ईमान वारा यानी मुझो अल्लाह अल्लाह आ वो भी वलिया जो वली उनके तस्लीम कंदासी जेके मुझो रब पाजे न खास नेमत सा नवाजी दो थोड़ो भला हेठ लहा थोड़ो हेठ लहा जदे इन मकाम ते न जेको पहुंचंदो आ पो उहो वरी छा कंदो आ जेका गाल माण्हुनि खे समझ में न ईंदी आहे वो माण्हुनि खे गाल समझ में न ईंदी आहे मेहरबानी मुझे रब कई थस उम्मती मुझे महबूब मुस्तफा जो आ वरी जेडी मल तेडी मल हक सजण साईं हक सजण साईं हक सजण साईं पे तो करे इहो वरी केड़ो तरीको आ को साईं मशहूरन वारे साईं जो मुरीद आ को साईं कंबर वारे साईं जो मुरीद आ यानी जेको गुलाम आ जंहिंजो उहो जेडी मल जिक्र करे वरी पंहिंजे मुर्शिद खे पे तो याद करे मां जो पंहिंजे महबूब जो गुलाम आहियां त मुझे जुबान ते दिल ते लफ्ज़ चढ़ियो बीठो आ हक सजण साईं पो मुंहिंजा दोस्त तोखे तकलीफ थींदी आहे त ईअं छो थो करे अच त मां तोखे ॿुधायां कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ कंडियारे जी ॻाल्हि करे थोरो परते वठी हलाए राणीपुर टपाए दराज़न में वठी हलाए उन सचल साईं खां पुछंदो उहो छा थो करे असां पाण ई नथा कयूं असां पाण ई नथा कयूं उन सचल खां पुछा थो चवे हिक अल्लाह कनो में डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां एक अल्लाह कनो में डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी ओ यार दी घड़ोली भरदी हां यार दी घड़ोली भरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां एक मौला कनो में ड्रिजा कहखा तो ड्रिजा गुलामी कहीं थो जाओ न यार जी था रब मेहरबानी एक अल्लाह कनो में डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां
अच तने सचल साईं जो अकीदो बुधाई बुध को पंहिंजे दिल खां पुछ तुंहिंजो इहो अकीदो आया हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा सिर ते चाया बार उम्मत दा सिर ते चाया हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा सिर ते चाया बार उम्मत दा सिर ते चाया मैं हैदर हैदर कर दी मैं हैदर हैदर मैं हैदर हैदर कर दी हाँ माही यार दी खड़ोली भर दी हाँ एक अल्लाह कनू में डर दी हाँ माही यार दी खड़ोली भर दी हाँ पीर पीरा हजरत मीरा नामों की दे जे टूटन जंजीरा नामों की दे जे टूटन जंजीरा यो कीदो सजन साईं जे फकीर जो रुगी कोने सचल साईं जो पहिरी भले ओडो फतवा लगा को असां भी हाज़िर ओ पीर पीरा हजरत मीरा नामुक दे जे टूटन जंजीरा नामुक दे जे टूटन जंजीरा मैं मुर्शिद 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 मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हाँ माही यार दी खड़ोली भर दी हाँ मैं कामिल मुर्शिद कर दी हाँ माही यार दी खड़ोली भर दी हाँ सचल सारा वाह वाह जेकर सचल साईं चवे तो मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हाँ तो दिल ठरे थी मुझे फकीर आशिक चे मैं सजन सजन हक सजन कर दी हाँ तो पो तुझी पो भी दिल ठरे ना याद रखी छे बे जे खुशी में खुश थी रब तो के पांजी खुशी दी सचल सारा नूर इलाही अली वली दी अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही मैं गोली शाह दर्दी मैं गोली शाह दर्दी माही यार दी खड़ोली भर दी हाँ एक अल्लाह कनू में डरदी हाँ माही यार दी खड़ोली भर दी हाँ अन्या तो अद्धो आए तो पढ़ी दम हाँ सुबह मुझा दोस्तों शुक्र कयो खुदा जो कसम खणी तो जवां तो शुक्र कयो जो मुझे करीम रब हिन जिंदगी में हेड़े सख्त दौर जे अंदर सख्त दौर जे अंदर अल्लाह ताला तवा सा के दिल में यो मोहब्बत जो जरड़ो अता फरमायो आ जेको रब जो कुरान बुधी दिल ठरी थी पवे वाग मदीने परी थी पवे महबूब मुस्तफा जो दुरूद बुधी करे दिल ठरी थी पवे ओ मुझा दोस्त या सब कंजे वस जी गाल थोड़ो ये प्यार प्यार में एकड़ी गाल बुधाया कंजो नालो कोन खणदो सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से सच्चाई याद करिए सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से यो सच्चा ना पर यार खुशबू जे लाभ थोड़ी जरूरत अल्लाह ताला जी जात खुशबू यानी हस या जेके अता फरमाए इलेक्शन जो दौर आहे रब जो कुरान पहिरी बुधी मुझो अल्लाह तो फरमाए वला तुति मन अगफलना क़ल्बहु अन ज़िक्रना मुझो रब तो कुरान करीम में फरमाए खबरदार थी
उन्हनि जी ताबेदारी न कजा, उन्हनि जे पोयां न लॻजा, उन्हनि जो चयो न वठजा, उन्हनि जे जीव में जीव न चइजा, उन्हनि जे सॾण ते जीव करे न पहुचजा। मुंहिंजा मौला कंहिंजे रब थो चए मन अगफलना क़ल्बहु अन ज़िक्रना, जन जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां कटियल हन, जन जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल हन, उन्हनि जो चयो भी न वठजा, उन्हनि जे पुठियां भी न लॻजा। छो हम तो डूबेंगे सनम को साथ लेकर, जन जूं पंहिंजूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां कटियलू हन, खुदा जे मारिफत खां कटियलू हन। खुदा उहे तोखे अल्लाह जे दरबार में कहिड़ो सुरखरू कंदा जवाब ॾे। सुबह थियो कपड़ा बोहे पातासी, झंडा भी खयासी, सजो ॾींहुं नचासी, अमड़ भी याद कोने, औलाद भी याद कोने, बे पहिरे जी नमाज भी याद कोने, टे पहिरे जी नमाज भी याद कोने, मगरिब जी भी याद कोने, इशा भी याद कोने। यो ईमानदारी सां ॿुधाए सच आया न? मूंखे ॿुधायो मुसलमानो, ओ मुसलमानो, उन्हनि जे लाइ कोई कानून, उन्हनि जे लाइ काई फतवा कान्हे का। को बि मौलवी साहब उथी करे फतवा नथो ॾे, डिॼे थो छा खाऊं। पर मुंहिंजो रब तो फरमाए वतबि सबील मन अनाब इलैय, मुंहिंजो रब तो चवे उन्हनि जो चवण वठिजा, उन्हनि जे सॾण ते अचजा, उन्हनि सां गॾु वेहिजा, उन्हनि जे सुहबत खे अख्तियार कजा, जेके तोखे मां रब जे तरफ़ सॾे रहिया आहिनि। यार सच आहे या कोने? शुक्र कयो मुसलमानो जो मुंहिंजे रब दर दर ते धिका उहे खाईंदा आहिनि जेके हिक जे दर ते न झुकंदा। जेकॾहिं हिक जे दर ते झुकंदा आहिनि उहे दुनिया जी परवाह न कंदा, उन्हनि खे ख़बर आहे वतुइज़्ज़ु मन तशाउ वतुज़िल्लु मन तशाउ, इज़्ज़त और ज़िल्लत अल्लाह जे अख्तियार में आहे। जन वीचारनि जी पंहिंजी ई पूरी कान थी थिए, ॿियनि खे छा ॾींदा? सवाल आहे न, जन जी पंहिंजी ई जेकॾहिं हिकिड़ी विज़ारत चवंदा ॿियो कलम भी मिले, जेकॾहिं ॿहनि त चवंदा टियों अञा कोन मिलियो आहे, जेकॾहिं टियों भी मिले। मां सियासी माण्हू न आहियां, कंहिं सियासी ख़ासि मक़सद जे ख़ातिर नथो ॻाल्हायां, कंहिं सियासी माण्हूअ खे निशानो नथो बनायां, लेकिन हक़ ऐं सच थो बयान कयां। त सियासतदाननि ॾे निहारियो, जेकॾहिं हिकिड़ी मिनिस्ट्री मिली आहे चवे थो ॿी बि मिले, ॿी मिली आहे चए थो टी बि मिले, टी मिली चए थो वस हुजेसि त सॼे मुल्क जूं सभई मिनिस्ट्री पाड़ो ठाहे। पर वस कोन्हे छो? उन जो पेट भरजे कोन थो। मुंहिंजे महबूब जे मुस्तफ़ा जे दरे मुस्तफ़ा ते त हल, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे दर ते त हल। जेको ईंदो आहे उनखे वंड मिलंदो आहे, जेको ईंदो आहे उनखे वंड मिलंदो आहे, जेको ईंदो आहे उनखे वंड मिलंदो आहे। छो? उन्हनि खे मुंहिंजे ख़ुदा पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दर तां उहो वंड ॾेई छॾियो आहे जेको क़यामत ताईं खुटजण वारो आहे ई कोन। अबू बकर हुयो सिद्दीक़ अकबर बणजी वियो, उमर हुयो फारूक आज़म बणजी वियो, उस्मान हुयो ज़ुन्नूरैन बणजी वियो, दिलबर अली हुयो हैदर क़र्रार बणजी। ओ मुंहिंजा दोस्त, त पोइ घुर उन्हनि खां जन वटि खोटी कान्हे। हिकिड़े मिंट लाइ दरे नबी ते अच, ॻाल्हि ज़हन में अची वई आहे। क़ुरान जूं आयतूं ॿाॾो बीठियूं आहिनि, पर ॻाल्हि ज़हन में अची वई आहे। छो त मियां ज़ाहिद अॻे ई चयो त साईं असांखे तव्हांजे वञण खां पोइ कुझु माण्हू चवंदा आहिनि त फ़क़ीर आशिक़ खां सवाइ तव्हांखे ॿियो को लभे कोन थो। सच ॼाणो त मां बि थकिजी पवंदो आहियां हिन पासे प्रोग्राम करे करे। माण्हू मूंखां बि पुछंदा त रुॻी प्यारो ॻोठ, रुॻी प्यारो ॻोठ, साईं असांजो हक़ कोन्हे छा? हिकिड़े दोस्त त ईअं बि चई छॾियो त लॻे थो त शुगर मिल वटि थोरी खंड सजी आहे, नालो न खणंदुमि, पर हुन पंहिंजे अंदर जी बाहि कढी छॾी त मूंखे टाइम कोन थो मिले, या त ख़बर कान्हे का त ॻाल्हि शुगर जी कान्हे। पर ठीक है, हलो ये अॻिते ॻाल्हि वई हली। मां अॻिते ॻाल्हि कयां, मूंखां बि माण्हू पुछनि था त भला रुॻी प्रोग्राम प्यारे ॻोठ वारनि खे था ॾियो। मां बि हिन में राज़ी आहियां, ॿियनि दोस्तनि खे बि घुरायो। इन करे मियां ज़ाहिद चयोसीं अॼु सभु ॻाल्हियूं नयूं, कोशिशि इहा थो कयां त सभु ॻाल्हियूं नयूं, कोशिशि इहा थो कयां त सभु ॻाल्हियूं नयूं। पर 12 बजे ताईं, 12 खां पोइ साॻिया लाटू साॻिया चुग।
छो अॻिते तव्हांजी बादशाही आहे टाइम बि तव्हांजे मर्ज़ीअ ते ॻाल्हियूं बि सभु नयूं तव्हांजे मर्ज़ीअ ते ईअं कोन थींदो आहे बहरहाल ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो शुक्र कयो जो मुंहिंजे रब ही सुहिणी प्यार मोहब्बत में हिक ॿिए खे चयोसीं यार ख़ुदा जो कसम खणी थो मां तव्हां खां ॾेई पुछां हिन दौर में ॾिसो भाउ भाउ सां वेहण लाइ तयारु आहे ईमानदारी सां ॿुधायो मिट मिट सां वेहण लाइ तयारु आहे हिते केतिरनि ज़ातियुनि वारा वेठा हो के अमीर के गरीब के मिस्कीन के गदह गाॾे वारा के ताजर के वापारी के ऑफिसर के अमीर सभु गोॾो गोॾे में ॾे वेठा हो को कंहिंखे चवे थो त मूंखां परे थी मूंखे काटन पातल आहे छाजे करे इन करे जो निस्बत ई उन यार जी आहे जंहिं वटि ऊच नीच आहे ई कान उन यार जे निस्बत में आया हो वरन तव्हां सियासी जलसन में ञो वॾे मथाईअ वारा मथे हेठाईअ वारा हेठि हिते सभई गॾु वेठा हो मुंहिंजा दोस्त ही कंहिंजो करम आहे चो मदीने वारे मीर जो करम आहे हिकिड़ी झलक ॾियां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान जी पोइ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिकड़ो यहूदियाणी औरत केर चो यहूदी औरत केरा यहूदियाणी औरत मुड़स गुज़ारे वयो पुटड़ो हिकड़ो आ नंढड़ो आ अज दुनिया जो दस्तूर ॾिसो पिया